बाप हिकिड़ो रोज़ो ॿियो गर्मी अॼु वरी हवा बि कोन्हे पर इहो सुलू अलाए किथे आहे सुलू ओ अबा सुलू अड़े छोरा सुलू ॿुधे थो अड़े किथे ईअं केॾी महिल खां पियो सॾु कयां मामा कुकड़नि खे दाणो पे ॾिनो दाणू करे ॾिने कबूतरनि खे दाणू ॾिने हुननि खे सवेर ॾेई आयुसि हा न इहो कमु भलो कए अचे ही वटि 200 रुपया ठीकु आहे हाणे तूं वञ मार्केट सब्ज़ी पे वठी अचु ऐं थोरो घणो फ्रूट पे वठी अचु उनमें केला ज़रूरु हुजनि केला छो नरम आहिनि न ऐं छांई त रोज़े खोल में छांई ज़रूरी आहे ऐं हिकिड़ो थोरो गोश्त जेको न पाखनि गोश्त जो अड़े बांगे जो नालो न वठि मार खाईंदे कुकड़ जो गोश्त इहे जेके फार्म में कुकड़ यार जे खाई खाई मां बीमार थी आहियूं बसि इन जो पाख निकिरो इहो वठी अचे सभु वारो कर न अञा बीठो ई जल्दी पर ॿुध इहो जल्दी अची जाए किथे संगत सां गॾु वेही न रहे हा शाबाश आहे हिकिड़ी गर्मी बाबा अॼु वरी मूंखे रोज़ो बि लॻो आहे ही घणे किलो आहे 120 रुपया 120 रुपया किलो ये सूप है ये 300 रुपया ईरानी गोल्डन 300 रुपया ये खजूर घणी है ये 240 रुपया किलो 240 रुपया किलो ये पूरी घणी थी ये 40-50 रुपए थी 40 या 50 वालेकुम सलाम सही हो टमाटा घणे किलो 120 रुपया हाँ टमाटा महंगा हाँ ये भिंडा 140 है 140 रुपया किलो हाँ यार रमजान जो महीनो अल्लाह जो खौफ खाओ यार कुछ तो सस्ता करो यार बाबा अल्लाह जो खौफ कयो मिर्च धाणा मूं पंहिंजे तरफ़ां विझी ॾिना न अञा छा करियां मिर्च धाणा पंहिंजे तरफ़ां विझी थो ॾे वॾो थोरो थो करी थोरो करियां आयो कुकड़ घणे किलो बाबा 500 रुपया 500 रुपया किलो 500 रुपया यार कुछ तो रहम खाओ यार बाबा छा करूं मथा खाई एड़ो महंगो थी वियो छा करूं यार रमजान जो महीनो कुछ तो रहम खाओ यार छा रहम खाओ यार मथा खाई हालत बुरी है मथा का हालत बुरी है भले अचन सदा अचन रोज़ा ही रमज़ान जा रोज़ा ही रमज़ान जा ओ रोज़ा ही रमज़ान जा भली अचन सदा अचन अरे अबा तू अची वे मामा हाँ छा थियो पैसा हलन ही कोन पैसा कोन था हलन छो छोड़ा को पैसनि खे टायर लॻल आहिनि या कोन था हलनि न मामा पोइ सब्जी वारे लाइ वियोसि न हाँ उन चयो 120 रुपया खाली टमाटनि जो किलो आहे हल अरे टमाटा 120 रुपया किलो 140 रुपया भिंडी आहे हाँ अरे अल्लाह साईं छा है 140 रुपया किलो भिंडी हाँ माना ऐं वरी सब्जी हुन फ्रूट वारे लाइ वियोसि हाँ फ्रूट वारे वटि वियोसि त चई हे सूफ़ हाँ 230 रुपया किलो हल घोड़ा छाई 60 रुपया किलो हाँ 60 रुपया किलो छाई ऐं केला हाँ केला 150 रुपया दर्जन 150 रुपया दर्जन नबा सब मती हाणे न 200 रुपये मां मामा मूंखे त कुझु बि कोन मिलियो हाँ ऐं कुकड़ जी पुछा कई आओ त 500 रुपया किलो कुकड़ 500 रुपया किलो 500 रुपया किलो हल रे मूंखां काल ये जेरी कुकड़ पे चई पे त 300 में ॾे इहो हलो दुकान वारो आहे कहिड़ो ॿुधाए त सही एॾी महांगाई को ज़ुल्म आहे छा थी मामा हाँ ही दुकान वारनि जो ॾोह न आहे पोइ ही ॾोह असांजे हुकुमराननि जो आहे हाँ जेके कुर्सी जे चक्कर में पाण में विढ़ी था मरनि पर हिन रमज़ान जे भलारे महीने में अवाम जो कंहिंखे फ़िक्र कोन्हे मामा कंहिंखे बि फ़िक्र कोन्हे हे वापारी माण्हुनि खे कीअं पिया लुटीनि केरु पुछण वारो कोन्हे का हुकूमत जे नाले जी का शइ न आहे हाँ मामा पाण त बजण आहियूं
चाहे पाणी सभु गुज़ारो करे वेंदासीं, पर मामा सोच उन्हनि माण्हुनि जे लाइ सोच जेके हिकिड़े घर में 8-8, 10-10 भाती आहिनि ऐं हिकिड़ो माण्हू कमाइण वारो आहे। उन्हनि जो छा थींदो मामा, उन्हनि जो छा थींदो? आउं त हिन हुकुमराननि खे इहो ई चवंदुसि त अड़े कुर्सीअ तां न विढ़ो, पाण में न विढ़ो, कुझु हिन ग़रीब अवाम जे लाइ सोचो। हिन भरारे महीने में जेके वीचारा ग़रीब रोज़ो रखनि था, पंहिंजे बचनि लाइ 5 रुपया कमाए अचनि था, उहे पूरा नथा थियनि, उन्हनि जे लाइ को पैकेज लाइ सोचो, उन्हनि जे लाइ जेको बचनि जो सोचो त अलाह अव्हां खे बरकत ॾे। हिननि ग़रीबनि जो बि सोचो, पोइ अलाह पाक अव्हां खे कुर्सियूं बि ॾींदो, अव्हां खे हक़ बि ॾींदो, जीअं खपे तीअं पिया कजो।